अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आखिरत में भली कार। नाज़रीन कराम, फलाह आखिरत प्रोग्राम सॼो साल हलियो आहे। हर जुमे ते 5 खां 6 बजे ताईं ऐं छंछर ॾींहुं रिपीट थियो आहे सुबुह जो 7 बजे। लेकिन मां ॾिठो आहे त माण्हू अवाम जेको आहे सो फलाह आखिरत खे ख़ासि तौर रमज़ान शरीफ़ में घणो थो ॾिसे, छो त उहो रोज़ानो हूंदो आहे। ऐं क़ुरान शरीफ़ जेको आहे सो अलाह जो किताब आहे। मां अॻे जुमे ते तव्हांखे पे ॾसिया त क़वानीन मिन क़ुरान अल करीम, त क़ुरान मां क़वानीन कहिड़ा आहिनि जेके असांजे लाइ आहिनि। मां जेसि ताईं छॾियो उतां शुरू कंदुसि, लेकिन मां चाहियां थो त वरी अञा इन जो इब्तिदाई मरहलो वरी तव्हांखे हिकिड़ो ॾेखारियां। नंबर 1 त जेको आहे सो रब साईं पहिरीं ते क़ुर ॾिनो छाजे लाइ आहे? आसमान ॾिनो अथई, ज़मीन ॾिनी अथई, अंब ॾिना अथई, लीमा ॾिना अथई। क़ुर छाजे लाइ ॾिनो अथई? अंब त इन लाइ ॾिना अथई त जिन मौसम में असां खाऊं, अलाह जो शुक्र अदा कयूं। लेकिन क़ुर ॾियण जो छा मक़सदु आहे, उहो संदसि खां था पुछूं। सूरतुल अंबिया आयत नंबर 10, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला एक्सप्लेन थो करे सूरह अंबिया आयत नंबर 10 में, चए थो लक़द अंज़लना इलैकुम किताबन फीहि ज़िक्रुकुम। चए थो असां तव्हां ॾे ही क़ुर मोकिलियो आहे, नाज़िल कयो आहे। किताबन किताब जी शिकिल में आहे, फीहि ज़िक्रुकुम सॼो जो सॼो क़ुर तव्हांजे बारे में आहे। ही क़ुर शरीफ़ ने में जी लाइ लथो आहे, न आसमान लाइ लथो आहे, न अर्श लाइ लथो आहे, न जहन्नम लाइ लथो आहे, न जन्नत लाइ। ही अल्लाह थो चए किताबन फी ज़िक्रुकुम, इन में सॼो मौज़ू तव्हांजो आहे। अफला तअक़िलून, पोइ अञा सियाणा न थींदव? हिकिड़ी शइ जेका तव्हांजे लाइ आई आहे, तव्हां हुन सां तालुक़ न रखंदव त पोइ माना बेवकूफ़ आहियो। अफला तअक़िलून। ऐं उन खां पोइ रब साईं फरमाए थो वलिल्लाहि मा फिस समावात व मा फिल अर्द, यानी जेको कुझु ज़मीन आसमान में आहे अलाह जो आहे। का बि हस्ती न आहे जंहिं का ज़री ठाही हुजे, या ककर जी चोंब ठाही हुजे, या आसमान जो ज़रो, या चंड जो को हिसो। चए थो वलिल्लाहि मा फिस समावात, माना सॼो कारखानो ज़मीन आसमाननि जो इहो अलाह जो आहे। वकान अल्लाह बिकुल्लि शैइन मुहीता, इहा ज़बरदस्त आयत आहे। अल्लाह फरमाए थो त इहो ठाहियो बि मूं सॼो आहे, ऐं उन जे ज़रे ज़रे जो कंट्रोल मूं वटि आहे। वकान अल्लाह बिकुल्लि शैइन मुहीता। हाणे इहो थियो ख़तरनाक आयत। माना इन जो मतिलबु थियो त जेकॾहिं हुन जे ज़रे ज़रे ते हुनखे कंट्रोल आहे, त माना मां बेइज़्तो थो थियां त इन में बि मुंहिंजो ॾोह हूंदो, छो त अलाह जो को कानून आहे जंहिंजे करे मां बेइज़्तो थियो आहियां। मां इज़त वारो थो थियां, ज़ाहिर आहे को अलाह जो कानून हूंदो जंहिंजे करे मां इज़त वारो थियां, जंहिंजो मूं अमल कयो आहे। अॼु असांजो मौज़ू इहो आहे त अलाह ताला ज़रे ज़रे खे कंट्रोल कयो वेठो आहे। अलाह फरमाए थो वहाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन। चए थो हीउ जेको क़ुर पाक आहे असां हिनखे नाज़िल कयो आहे, पर सॼी हिन में बरकत भरियल आहे। माना फतबिऊहु, ऐं इन्हीअ जे हुकुमनि ते हलो जीअं हिते आर्डर थियल आहिनि, इन ज़िंदगी गुज़ारियो। ऐं इन मां माननि जो मतिलबु आहे जेकॾहिं तव्हां ख़ुशि रहणु चाहियो था, ज़िंदगी सुठी गुज़ारणु चाहियो था, त हीउ क़ुर शरीफ़ ई तव्हांजो सोर्स आहे, जंहिंखे तव्हां सम्झी ख़ुशि रही सघो था। वक़्त ते तव्हां निंड करणु, तव्हांजी स्लीपलेस न थींदी, तव्हांजूं निंडूं न फिटंदियूं, तव्हांजे रिज़्क़ में तंगी न थींदी, सभु शयूं थींदियूं। वतकू लअल्लकुम तुरहमून, ऐं पोइ अलाह ताला जा चवण मञो त जीअं तव्हां ते रहम कयो वञे। रहम जॾहिं थींदो त ठठ थी वेंदा, इंसान जी ज़िंदगी सुठी गुज़रंदी। अलाह ताला फरमाए थो त हे क़ुर शरीफ़ में तव्हांखे किसा बि मिलंदा, यूसुफ अलैहिस्सलाम जो, नूह जो, मूसा अलैहिस्सलाम जो। छाजे लाइ? चए थो लक़द कान फी क़ससिहिम इबरतुन लिउलिल अलबाब। चए थो हे जेके क़ुर जा किसा आहिनि, इन में सियाणनि माण्हुनि जे लाइ ॾाढी सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि। सियाणा माण्हू इन्हनि किसनि मां पंहिंजी ज़िंदगीअ ते नज़र विझंदा, ॾिसंदा त फलाणे सां हीअं थियो, मतां मां ईअं कयां त मूंसां बि ईअं थींदो। रब चए थो मां कान हदीसई युफ्तरा। चए थो को बि किसो क़ुर शरीफ़ में ख़्याली न आहे,
नकली न आहे। ईअं त अलाह साईं जीअं किसो माण्हुनि खे ॾसण लाइ चवंदा आहिनि अदा हिकिड़ो फ़क़ीर हुजे ईअं पियो करे, न, बल्कि हर किसो अलाह ताला एक्चुअली उहो थियो आहे जंहिंखे हिन रिपोर्ट कयो आहे। हा, इहा ॿी ॻाल्हि आहे त कुझु किसा अलाह साईं इन लाइ कया हूंदा त जीअं हुनखे क़ुर में रिपोर्ट करे सघे। मिसाल तौर हिकिड़ो शख़्स वञे पियो रस्ते ते गॾह ते चढ़ियो त हिकिड़े खंडरनि जे भरिसां लंघे अची मुआ पिया आहिनि माण्हू अलाए कॾहिं मरी विया आहिनि, इन्हनि खे केरु ज़िंदा कंदो, त अलाह ताला उन गॾह वारे खे उते जो उते मौत ॾिनो। 100 साल सुतो पियो हो, 100 साल खां पोइ हुनखे जाॻायईं त गॾह त थी वियो ज़रो ज़रो, पर जेका मानी हुअसि उहा फ्रेश लॻी पई हुअसि। खीर थियो, ॿोड़ थियो, मच्छी थियो, सफ़ा ईअं ॼण 15 मिंटनि जी मानी आहे। त हुनखे हैरत वरिती त मानी साफ़ लॻी पई आहे, गॾह मुंहिंजो ज़रा ज़रा थी विया। वरी अलाह साईं उन गॾह खे उनजी अखियुनि जे आॾो जहिड़ो करे ॾेखारियो, हॾा पाण में ॻंढिया। इहो अलाह छाजे लाइ कयो? उन शख़्स सां को अलाह साईं जो को वॾो को प्यारु कोन हो, हुन खां इन लाइ कयईं त जीअं इन जूं आयतूं क़ुर में विझी असांखे पहुचाए सघे। लेकिन अलाह फरमाए थो वलाकिन तस्दीक लज़ी बैन यदई, बल्कि क़ुर जूं आयतूं तक़रीबन उहे ई आहिनि जेके तौरात इंजील में आहिनि। व तफ़सील कुल शयूं, ऐं हिन क़ुर पाक में ज़िंदगी गुज़ारे पास थियण जी सॼी इंफॉर्मेशन मौजूदु आहे। तफ़सील कुल शयूं माना जेके हींअर जेके क़ुर जा कानून आहिनि, जेकॾहिं तव्हां उते हलंदव त सुठी ज़िंदगी गुज़ारे कामयाबु थींदो। हुदऊं व रहमतन लिक़ौमी यूमिनून, हिदायत आहे, रहमत आहे उन लाइ जेके हिन ते ईमान करे ऐं हिनखे ईमान जी हालत में जेको आहे सो अमल जी नियत सां पढ़ंदा। अलाह ताला हाणे चऊं था उहे जेके क़ुर जा क़वानीन आहिनि, हे आहिनि मोहम्मद रातिब नाबलसी, हे डॉक्टर आहे जंहिं क़ुर मां इहे कानून कढिया आहिनि, जिन खां मां हाणे वियुसि उमिरि ते त इहो मां किताब वठी आयुसि। हाणे हिन में तक़रीबन हुन 30 कानून कढिया आहिनि। हाणे मां उहो तव्हांखे रुगो पढ़ी ॿुधायां, पोइ अॻिते हलां थो। चए थो कानून लका अलाह, माना इन में आहे त अलाह ताला तव्हां सां मुलाक़ात करे सघे थो। जेकॾहिं तव्हां रब सां मिलणु चाहियो था, हू तव्हां सां, तव्हांखे हर कंहिंखे शौक़ु हूंदो आहे त अलाह किथां आयो आहे, कीअं आहे, हेॾी वॾी ताक़त असां मिलूं, हुन असां सां ॻाल्हाए, त इहो मुमकिन आहे। लेकिन उनजो कानून आहे क़ुर में ॾिनल, जेकॾहिं उन मुताबिक़ तव्हां अमल कंदव त अलाह तव्हां सां ज़रूरु मिलंदो। उन खां पोइ कानून हिजरा, अलाह ताला ज़मीन वॾी ठाही आहे, पोइ के माण्हू पंहिंजे बेवकूफ़ी जे करे हिकिड़े हंधि सुख थी वेहनि था, पोइ उते हुननि सां ज़िद थो थिए, हुननि सां दुश्मनी थी थिए, या हू इस्लाम ते हली नथा सघनि, या अहिड़े महकमे में, अहिड़ी नौकिरीअ में, अहिड़ी तिजारत में अची वियो आहे जिथे हू दीन ते अमल नथो करे सघे, त पोइ उन जे लाइ अलाह ताला फरमाए थो उन लाइ कानून ॾिना अथसि, जेकॾहिं इहो तूं इहो माहौल छॾींदे त मां तुंहिंजी कहिड़ी कहिड़ी हेल्प कंदुसि। इहे सभु क़ुर में अचनि था। कानून अमुन, जेकॾहिं चाहियो था अमुन हुजे त उन जा कहिड़ा कानून, कहिड़ियूं कहिड़ियूं आयतूं, असांखे छा करिणो पवंदो। यानी कानून जो मतिलबु आहे त असां छा कयूं, उहो क़ुर में ॾिनल आहे। तव्हां हीअं हीअं कंदव त तव्हांजे इलाइक़े में अमुन थी वेंदो। कानून अदावतुल बग़दा, माना जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजूं दुश्मनूं न थियनि, तव्हांजा मिटनि माइटनि विच में बुग़्ज़ न थियनि, बदअमनी न थिए, त उन जो बि तरीक़ो कानून आयतूं ॾींदियूं आहिनि। जेकॾहिं हीअं हीअं कंदव त तव्हांजे विच में दोस्तियूं मुहबतूं थींदियूं, पर जे हीअं हीअं कंदव त अलाह थो चए त मां तव्हांजे विच में जहिड़ा विझी छॾींदुसि। कानून तयसीर व तासीर, तयसीर जो मतिलबु आहे त चाहियो था त ज़िंदगी सवली गुज़रे, त उन जो बि तरीक़ो क़ुर में ॾिनल आहे। पर जेकॾहिं उन तरीक़े ते न हलंदव त थी वेंदो तासीर, माना ॾुखियाई थींदी, को कमु कोन तव्हांजो थींदो, कमु थींदो रड़ी रड़ी वञी को थिए त थिए, त ॾाढी तकलीफ़ थींदी। कानून इल्तिफ़ाफ़ व तफ़रक, माना क़ुर में आयतूं आहिनि त तव्हां सां माण्हू मुहबत कनि, जेकॾहिं उन्हनि आयतुनि ते अमल कंदव त अवाम दोस्त तव्हांजी इज़त कंदा। ऐं तफ़रक जो मतिलबु आहे त जेकॾहिं तव्हां इन्हनि शयुनि ते हीअं हलंदव त पोइ अलाह रस्तो ॾिसो आहे, जे ईअं हलंदव त पोइ माण्हू तव्हां सां नफ़रत कंदा, तफ़रक पैदा थी वेंदो, तव्हां ते यकीन कोन कंदा, जिथे वेंदव तव्हां सां हू बदनीयती कंदा। इहो आहे कानून सटो, कानून हयात तइब आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त ज़िंदगी भली गुज़रे, क्वालिटी ऑफ लाइफ हुजे, निंड जल्दी अची वञे, ॾाढो बसि घर में वेठा हुजूं, असांजा एबनि जी कंहिंखे ख़बर न पवे, ॿार बचड़ा ख़ुशि हुजनि, घर में खिली वेठा ज़िंदगी गुज़ारियूं, त इहा आहे हयात तइब आहे। इन गुज़ारण जो कानून बि क़ुर में आहे। ऐं मईशत ज़नक, ऐं जेकॾहिं चाहियो था त जेकॾहिं अलाह तरीक़ो ॾिसो आहे जे हीअं हीअं कंदव त पोइ आउं तव्हांजो रिज़्क़ तंग कंदुसि, घर में परेशानी कंदुसि, पूर्ति कान पवंदी, इहे बि कानून आहिनि। सभु आहे कानून तग़यर, जे चाहियो था त मुल्क में तग़यर अचे, चेंज अचे, अदल इंसाफ़ थिए, रुश्वतूं ख़तम थी वञनि, हुक्मरान जेके अलाह वारा ऐं तहजद गुज़ार मिलनि, त इहो बि कानून तग़यर थी सघे थो। उन जो तरीक़ो कहिड़ो, उहो कानून बि क़ुर में ॾिनल आहे। कानून तौबा, त तौबा
करण जो तरीक़ो कहिड़ो आहे, कॾहिं कॾहिं अलाह तौबा क़बूल नथो करे, उहो कहिड़ा शर्त आहिनि जंहिंमें तौबा क़बूल न पवंदी, इहे बि क़ुर में मौजूदु आहिनि। कानून नसर, जे तव्हां के चाहियो था त अलाह तव्हांजी मदद करे मक़दमे में, जहिड़े में, ॿियनि मसइलनि में, त उन जो अलाह क़ुर में आयतूं ॾिनियूं आहिनि त जे तव्हां हीअं हीअं कंदव त आउं तव्हांजी मदद कंदुसि। कानून इज़त ॿार 11 जे चाहियो था त तव्हां मुआशिरे में इज़त याफ़्त थियो त उन जो बि तरीक़ो क़ुर में ॾिनो आहे, तव्हां हीअं कंदव त अलाह तव्हांजी इज़त कराईंदो। अलाह क़ुर में चए थो इज़त अलाह पंहिंजे हथ में रखी आहे। इज़त वारो उहो आहे जंहिंजा माण्हू मुंहं ते बि इज़त कनि ऐं पर पुठ बि इज़त कनि। बेइज़तो उहो आहे जंहिंखां माण्हू मुंहं ते इज़त कनि पर पुठ हुनखे गारियूं ॾियनि, चवनि राशी आहे, हरामी आहे, चोर आहे। ऐं ज़लील उहो आहे जंहिंजा माण्हू मुंहं ते बि बेइज़ती कनि त पर पुठ बि बेइज़ती कनि। कानून रिज़्क़, अलाह ताला चए थो त मां नथो चाहियां त तव्हां रिज़्क़ जी तव्हांखे तंगी हुजे, हे मुंहिंजा कानून आहिनि क़ुर में, हीअं हीअं तव्हां जेकॾहिं अमल कंदव त आउं तव्हांजे रिज़्क़ में इहा तंगी ख़तमु कंदुसि। ब्रेक वठूं था, इहे 30 कानून तव्हांखे ॿुधाए पोइ जेको टाइम मिलियो उन्हनि कानूननि जी मां तव्हांखे तफ़सील। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। चवण जो मक़सदु आहे त इहे जेके 30 कानून आहिनि, इहे मां हिन रमज़ान में रोज़ानो हिकिड़ो हिकिड़ो कानून खणंदुसि। उन्हीअ में अलाह ताला असांखे छा थो सम्झाए, जेकॾहिं तव्हां हीअं चाहियो था त तव्हांखे हीअ करिणो पवंदो, उहे आयतूं क़ुर मां या हदीस मां, उहे मां रोज़ हिकिड़ो कानून खणंदुसि ऐं 28 29 जेके कानून कढिया अथनि उहे मां तव्हांखे रोज़ानो हिकिड़ो हिकिड़ो ॾसींदुसि। लेकिन असल आहे त हिन रमज़ान शरीफ़ में क़ुर शरीफ़ जा इहे कानून त मां तव्हांखे ॾसींदुसि, पर सॼो क़ुर जो तर्जुमो ॿुधणु इन जो वॾो अजुर आहे ऐं इन में वधीक तफ़सील तव्हांखे मिलंदी। अल्हम्दुलिल्लाह असां हिन साल जेको आहे सो सिंधीअ में मस्जिद जामिर क़ुर गुलशन सर कासिमाबाद अल-फलाह पेट्रोल पंप जे साम्हूं वॾी मस्जिद आहे, एयर कंडीशन हॉल आहे, जंहिंमें असां सॼे रमज़ान जे दौरान क़ुर पाक तरावीह सां गॾु उन जो तर्जुमो स्क्रीन ते ॾेखारींदासीं। ख़वातीन जे लाइ बि सेपरेट आहे, एयर कंडीशन हॉल आहे, जनरेटर आहिनि, तंहिंजे करे तव्हां इन में अचो ऐं इहो सॼो क़ुर तव्हां तर्जुमे सां ॿुधो। 3 कलाक लॻनि था, लेकिन यादि रखो हिकिड़ी आयत क़ुर जी तव्हां ॿुधो, उन जी माना सम्झो अमल जी नियत सां, त इन जो 100 रकातुनि खां वधीक अजुर आहे। जन्नत कमाइणी आहे त तव्हांखे रमज़ान में इहे सवाब कमाइणा पवंदा। रमज़ान में जेकॾहिं कंहिं माण्हू पंहिंजो छोटकारो हासिल करे न सघियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त उन माण्हूअ जे मुंहं में धूड़ आहे। उन खां पोइ उर्दूअ में असांजो यूनिट नंबर 8 में मरीना बैंक्वेट हॉल आहे लतीफ़ाबाद में, इन में नज़द मांझी अस्पताल जे भरिसां इते उर्दूअ में एयर कंडीशन हॉल आहे, ख़वातीन और मर्दों के लिए, दोनों के लिए यहाँ मरीना बैंक्वेट में तरावी होगी और वहाँ पे स्क्रीन पे तरावी से पहले उन आयतों का उर्दू में तर्जुमा किया जाएगा। इसके अलावा फिर कुरान मरकज नज़द सिटी गेट सुई गैस ऑफिस के बिल्कुल सामने हीराबाद में, वहाँ पे एयर कंडीशन हॉल है, खवातीन भी आ सकती हैं, यहाँ पे भी उर्दू में तरावी तर्जुमा होगा तरावी का। उसके बाद हमारा असांजो हाउसिंग सोसाइटी सिंध यूनिवर्सिटी याम शोरे में इंटेलेक्चुअल स्कूल में इते जो नज़द पासपोर्ट ऑफिस जे इते भी खवातीन जे लाइ आहे ऐं इते सिंधीअ में तर्जुमो थींदो। उन खां अलावा असांजो टंडो आदम में कुरान एकेडमी फैसल फ्लोर मिल सां गॾु जोहराबाद में इते जेको आहे सो मर्द ऐं हज़रात लाइ उर्दूअ में तर्जुमो थींदो। उन सां गॾोगॾु असांजो टंडो अलहयार में मस्जिद हमीद नज़द भिटाई मेडिकल सेंटर, यहाँ पे भी हमारी टंडो अलहयार में शायद उर्दू में होगा और ये इसी में मस्जिद हमीद में, और सिर्फ मर्द हजरात के लिए है, इसमें आ जाएं। उसके अलावा आज बहुत बड़ा प्रोग्राम हो रहा है नवाब शाह में, नवाब शाह में बमुकाम रायल होटल के छत पर, और ये मस्जिद रोड नवाब शाह में, जिसमें खवातीन और मर्दों की है, उसमें तर्जुमा होगा कुरान पाक का। लेकिन इसके साथ में और भी ऐलान करूं कि इस पीर को यानी आज जुम्मा सनीचर इतवार पीर को इशा के बाद इसी जगह पे रायल होटल के छत पे यही जो कुरान के कवानीन हैं 30, इसका मैं दर्स देने आ रहा हूं कि आपको इश्तियाक हो
کہ آپ کو قرآن سننا چاہیے، قرآن کی معنی پڑھنی چاہیے اور اس پہ عمل کرنے کی نیت کرنی چاہیے، تو نواب شاہ والے ساتھیوں کو میں دعوت دیتا ہوں کہ پیر کے دن رائل ہوٹل کے چھت پر آ جائیں جو مسجد روڈ پہ ہے، جس میں خود آؤں گا اور یہ قوانین قرآن کا استقبال رمضان کے حوالے سے میں 1 گھنٹے کا پروگرام کروں گا۔ اسی طریقے سے ٹنڈو الہیار میں کل میں 11 مغرب کے ٹائم پہ مسجد ایمان نزد ڈسکو ہوٹل، مسجد ایمان ڈسکو ہوٹل پر میرا درس ہے، یہی قوانین پہ، اس پہ آپ آ جائیں۔ آج رات جو میں نے آپ کو یہ بتایا ہے سٹی گیٹ سوئی گیس آفس ہیرآباد میں، یہاں پہ اردو میں میرا درس ہوگا انہی قوانین پہ، اس پہ آپ انشاءاللہ تعالی آ جائیں۔ تو یہ جو ہیں ہمارے پروگرام، اس میں آپ شرکت کریں گے تو آپ قرآن سارا آپ کو پتہ چل جائے گا۔ اچھا، اب ہم جو قانون رہ گئے تھے اگلے جمعے پہ آتے ہیں، قانون عدل۔ اللہ تعالیٰ عدل کیسے کرے گا، آئے سنتے ہیں۔ حالانکہ ساری تفصیل تو میں آپ کو رمضان میں بتاؤں گا، لیکن یہ سمجھے کہ ایک میں ٹچ کر کے اس کو چھوڑتا ہوں۔ اللہ تعالیٰ فرماتا ہے سورہ زلزلہ میں آیت نمبر 7-8 میں، فَمَن يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ خَيْرًا يَرَهُ، کہتا ہے کہ میرا عدل اتنا ہوگا کہ اگر ایک ایٹم کے برابر بھی تم نے کوئی نیکی کی ہوگی۔ ایٹم کیا ہوتا ہے؟ ایٹم اتنا چھوٹا سا ذرہ ہے کہ سوئی کے نوک پہ بھی لاکھوں ایٹم جمع ہو سکتے ہیں۔ تو کہتا ہے اگر اتنا بھی تم نے کوئی نیکی کی ہے وہ بھی میں حساب دوں آپ سے، آپ کا حساب میں وزن ڈالوں گا۔ آگے کہتا ہے وَمَن يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ شَرًّا يَرَهُ، کہتے ہیں کہ اگر تھوڑا سا تم نے ایک ایٹم کے برابر کوئی برائی کی ہے تو اس کا وزن بھی میں ڈالوں گا۔ تو اس سے بڑا عدل کیا ہو سکتا ہے کہ ایٹم تک کا ہمارا حساب ہوگا کہ اللہ تعالیٰ وہ بھی نہیں چھوڑے گا۔ نیکی کی ہوگی تو وہ بھی رکھے گا وزن، اور برائی کی ہے تو وہ بھی وزن رکھے گا۔ اس کے بعد قانون تفریج الکروب، کہ اگر انسان کو پریشانی ہوتی ہے اسے کیسے نکلے، اس کا کیا قانون ہے، اللہ نے قرآن میں کیا طریقہ بتایا۔ تفصیل تو بتاؤں گا جب یہ میں قانون کروں گا، لیکن تھوڑا سی میں آپ کو ہنٹ دوں۔ اللہ فرماتا ہے سورۃ الطلاق میں، وَمَن يَتَّقِ اللَّهَ يَجْعَل لَّهُ مَخْرَجًا، جو اللہ کا کہنا مان کر زندگی گزارے گا، اللہ کے خوف سے اس کے احکامات مانے گا، یجعل لہ مخرجا، تو اللہ تعالیٰ چاہے تو انہیں جمع رستہ کھولینس، انہیں جمع گھٹ بند نہ کنس۔ وَيَرْزِقْهُ مِنْ حَيْثُ لَا يَحْتَسِبُ، ऐं मां उनखे उतां रिज़्क़ ॾींदुसि जिथां हिन करे सोचो कोन हूंदो। وَمَن يَتَوَكَّلْ عَلَى اللَّهِ فَهُوَ حَسْبُهُ، اللہ چاہے تو जेतिरो इंसान अल्लाह ते तवक्कुल कंदो अल्लाह बि हुन सां ओतिरो कदम भरंदो। जे पाव जी तवक्कुल कंदो त अल्लाह बि पाव जो हुन सां पेर भरींदो। जे मण जी तवक्कुल कंदो त अल्लाह बि हुन सां मण जो पेर भरींदो। इन अल्लाह बालिग़ अमरी, चए थो यादि रखो अल्लाह ताला जेको चाहे करे सघे थो, जेको फ़ैसिलो करे त हिन जो मूंखे रिज़्क़ वधाइणो आहे त अल्लाह ताला जी सॼी काइनात हथ में आहे, फौरन हुनजो रिज़्क़ वधी वेंदो। क़द जअल अल्लाह लिकुल्लि शैइन क़दरा, बाक़ी अल्लाह चए थो मां हर शइ जो हिकिड़ो क़दर मुक़ररु कयो आहे। कानून हुब, तव्हां चाहियो था त अल्लाह सां तव्हां मोहबत कयो, अल्लाह तव्हां सां मोहबत करे, उनजो कहिड़ो कानून आहे। तफ़सील त जॾहिं मां हिन कानून खे कॾहिं ॿुधाईंदुसि, पर तव्हांखे हिंट ॾियां। अल्लाह ताला सूरे आले इमरान में चयो आहे, कुल इन कुंतुम तुहिबून अल्लाह, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां हिननि खे फरमायो त तव्हां जेकॾहिं अल्लाह सां मोहबत करणु चाहियो था, माना अल्लाह सां ईअं हर को मोहबत नथो करे सघे, अल्लाह सां मोहबत करण जो कानून ॾिनल आहे। कहिड़ो? ॿुधाईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन कुंतुम तुहिबून अल्लाह फत्तबिऊनी, त मूं रसूल सां चयो मञो, यानी जीअं मां चवां तीअं कयो। पोइ छा थींदो? युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तव्हां सां मोहबत कंदो, व यगफिर लकुम ज़ुनूबकुम, ऐं तव्हांजा गुनाह माफ़ कंदो, वल्लाह गफूरुर रहीम। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, मुंहिंजो चयो मञो, जेके मां इबादतूं कयूं आहिनि उहे ई कयो। माण्हुनि जे चवण ते, ठगनि जे चवण ते, चंदे वठण वारनि चवण ते नकली इबादतूं न कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, मन अमिल अमलन, जेकॾहिं कंहिं का अहिड़ी इबादत कई, लईस अलैहि अमरुना, जेका मूं वटां साबित न आहे, जेका मां न चई आहे करण जी, फहुव रद्दु आहे बेकार। तंहिंजे करे को बि अमल कयो, को बि फंक्शन कयो था, को बि चंदे वारो अचे थो, पुछो छा था करणु चाहियो, उन खां इहो सुवाल कयो त इहा जेको तव्हां कमु कयो था, जेको फंक्शन कयो था, छा इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो, पोइ तव्हांखे हू तेरी मेरी कंदो तव्हां सां। नहीं हीअं न आहे, वो ज़माना बदल गया है, ये बुज़ुर्गों ने निकाला है, फलाण, भॼी वञो। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, मन अमिल अमलन
लईस अलैहि अमरुना फहुव रद्द रद्द आहे। ऐं ॿी ॻाल्हि त अलाह ताला सां मोहबत करणु चाहियो था त जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे उन ते अमल कयो त पोइ अलाह तव्हां सां मोहबत कंदो। तंहिं करे जेकॾहिं तव्हां अहिड़ा अमल कंदव जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन कया आहिनि पोइ अलाह सां तव्हांजी मोहबत कीअं थींदी, कान थींदी। कानून क़बूल अमल, जेके असीं अमल कयूं था उहे क़बूल कॾहिं पवंदा, उनजो कहिड़ो शर्त आहे? उन लाइ शर्त अलाह फरमाए थो मन अरादल आख़िरा, जेको आख़िरत जो इरादो करे वसालहा सैया कोशिश करे थो। माना मिसलन तव्हां कंहिं ग़रीब जी मदद कई, हाणे तव्हां वटि ॿ टे नियतूं थी सघनि थियूं। तव्हां इन लाइ मदद कई जो वीचारो ग़रीब हो बुख पियो मरे, कुझु ॾींदो सांस त खाईंदो ख़ुशि थींदो, जे इहा नियत आहे त इन जो अजुरु कोन्हे। पर जे तव्हांजी इहा नियत आहे त मूंखे अलाह जो हुकुम आहे मां इन लाइ थो हिनखे ॾियां त जीअं आख़िरत में मूंखे इन जो अजुरु मिले त पोइ तव्हांखे इन जो अजुरु मिलंदो। माना को बि कमु जेको तव्हां कयो था उहो आख़िरत जे करे कंदव त तव्हांखे अजुरु मिलंदो। पर जे तव्हां दुनिया पंहिंजे फ़ाइदे या ॿिए जे फ़ाइदे जे लाइ कंदव ऐं आख़िरत जो तव्हांजो इरादो न हूंदो त उहो अमल क़बूल कोन पवंदो। माना अमल क़बूल थियण जो शर्त आहे त ज़कात इन लाइ ॾियो छाकाणि त अलाह जो हुकुम आहे मां पंहिंजी जान आख़िरत में बचायां थो, ज़कात क़बूल आहे। पर ज़कात इन लाइ ॾियो छो त ग़रीब ख़ुशि थी वेंदा त इहा ज़कात तव्हांजी क़बूल न थींदी, छो त तव्हां मज़ो था वठो त भई ग़रीब ख़ुशि थींदा, मूंखे दुआऊं कंदा, इहो माना तव्हां हुन खां बदिलो वरितो, हाणे हिन जो आख़िरत में कुझु कोन्हे। तंहिंजे करे आख़िरत जो इरादे सां वसाला सही आहे, जेको कोशिशि कंदो उहो मोमिन हूंदो, फउलाइक कान सयूं मशकूरा। इरादे आख़िरत जी नियत सां जेको नेक अमल कंदो अलाह ताला फरमाए थो इहो सुनन अमल क़बूल कयो वेंदो। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखूं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मां जीअं अर्ज़ु कयो त सुभाणे टंडो अलहयार में मस्जिद ईमान में नज़ डिस्को होटल में हे साॻा कानून मां खणी ईंदुसि ऐं रमज़ान इस्तक़बाल रमज़ान जे पॉइंट ऑफ व्यू खां हे मां सॼा कानून ॿुधाईंदुसि। उन खां अलावा सूमर ॾींहुं राति जो इशा खां पोइ सूमर जे ॾींहुं राति जो इशा खां पोइ रॉयल होटल जेका बंदि थी वञे छित ते सॼो बंदोबस्तु कयो आहे, मल्टीमीडिया सां स्क्रीन लॻल आहे, ख़वातीन जो सेपरेट बाथरूम आहे, उन में मां सूमर ॾींहं ते क़ुर जो ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं उते ई वरी तरावियूं थींदियूं जंहिंजो तर्जुमो थींदो, जंहिं लाइ मुफ़्ती साहिबु हिकिड़ो मुक़ररु कयो आहे जेको तव्हांखे तर्जुमो करे ॿुधाईंदो। उन खां अलावा सुभाणे न परीहं वरी सिंध यूनिवर्सिटी कॉलोनीअ में इंटेलेक्चुअल स्कूल में इहो साॻियो मां प्रोग्राम कंदुसि त जीअं तव्हां उते तर्जुमो उते तरावियूं बि थींदियूं त जीअं तव्हांखे शौक़ु पैदा थिए त अलाह जा सभई कानून तव्हां ॿुधो। हाणे अॻिते हलूं था कानून फुरक़ान, माना अलाह ताला अहिड़ियूं असांखे सम्झाणी क़ुर में कानूननि जी ॾिनी आहे जंहिंमां असां कूड़े ऐं सचे जो फ़र्क़ु करे सघूं था, उलमाए हक़ ऐं उलमाए सू जो फ़र्क़ु करे सघूं था। इन जे बारे में अलाह साईं फरमाए थो सूरत अल अनफाल में या अय्युहल्लज़ीना आमनू इन तत्तकुल्लाह, जेकॾहिं तव्हां अलाह जा फरमान बरदार थींदव, अलाह जो ख़ौफ़ इख्तियार कंदव, यजअल लकुम फुरक़ान, त आउं तव्हांखे अहिड़ी सम्झ ॾींदुसि जो तव्हां सच कूड़ जो फ़र्क़ु करे सघंदव। हिकिड़ो मौलवी अचे थो तव्हांजी तक़ीर कंदो, यकदमि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी बिदअत जूं ॻाल्हियूं थो करे, हे शिरक जी ॻाल्हियूं थो करे, हे क़ुर जी ॻाल्हि कोन थो करे। पर जेकॾहिं क़ुर खे न वठंदव, क़ुर खे तव्हांजी सम्झ न ईंदी त इहे फ़र्क़ु तव्हांखे न ईंदा। युकफ़िर अनकुम सय्यातिकुम, क़ुर खे सम्झण सां अलाह ताला फरमाए थो त पोइ आउं तव्हांजा जेके गुनाह आहिनि उहे बि ड्राईंदुसि, यगफ़िर लकुम, ऐं तव्हांजो मग़फ़िरत बि कंदुसि। वल्लाहु ज़ू फ़ज़्लिल अज़ीम, अलाह चए थो मां एॾो वॾो अलाह आहियां, पर ॾिसो त मां तव्हांजे लाइ केॾी फैसिलिटी क्रिएट थो कयां, केॾो मां तव्हांजे मथां फ़ज़्ल अज़ीम थो कयां, तव्हांखे इहो सम्झायां थो। कानून दुआ, दुआ जा कहिड़ा कानून? रब साईं फरमाए थो वइज़ा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीब दावत दाइज़ दान। अलाह फरमाए थो मुंहिंजे बानू जेकॾहिं पुछनि था मुंहिंजे बारे में त चवनि त जॾहिं मां तव्हांजे वेझो आहियां, जॾहिं बि तव्हां मूंखां का शइ घुरो था मां उनजी एक्शन खणां थो। अलाह चए थो मां ई आहियां जेको तव्हांजे वेझो आहियां। अलाह खां सवाइ जेकी बि मख़लूक आहे गुज़ारे वई आहे, जेकॾहिं नेक आहिनि त उन्हनि जा रूह हिन वक़्तु जन्नत में आहिनि, हिन क़बर में कोन्हनि खे। उन्हनि खे ओॾी महिल ई जन्नत पहुचाए वियो, उते अछनि पखियुनि जे सूरत में जन्नत में घुमनि था। कंहिं फरमायो, इहा ग़ैब जी ख़बर कंहिं फरमाई? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई नस्मतुल मोमिन, मोमिन जो रूह जेको सो जन्नत में आहे,
ऐं उते ई हुनजो घरु आहे जंहिंखे बर्फ़ जी क़बर चइजे थी, राति जो जन्नत में सुम्हे थो, ॾींहं जो घर में अचे थो। ऐं पोइ रसूल फरमायो त जॾहिं सूर फूकबो तॾहिं इहे रूह हिन क़बर जे जिस्म में वापसि मोटंदा। तंहिंजे करे हू एतिरो परे आहिनि जो असां हुननि खे आवाज़ु ॿुधाए नथा सघूं। ऐं तंहिंजे करे अलाह खां सवाइ ॿिए खां घुरणु बेकार आहे। तंहिंजे करे रब चए थो मां ई आहियां जेको तव्हांजे वेझो आहियां, उजीब दावत दाइज़ दान, ऐं हर हिकु जेको पुकारण वारे जी मां पुकार कयां थो। फल यस्तजीबू ली वरी युमिनू बी, पर घटि में घटि तव्हां बि त मुंहिंजो चयो मञो, मूंखे ईमान आणियो लअल्लहुम यरशदून, त जीअं तव्हांजूं दुआऊं क़बूल पवनि ऐं तव्हांजा कम थियनि। कानूनी निजात, हर इंसान चाहींदो आहे कंहिं तकलीफ़ मां बची वञा। अलाह साईं फरमाए थो त फस्द जबना लहू व नजैनाहु मिनल गम, जंहिंजी बि ॻाल्हि करे थो त अलाह चए थो जॾहिं हू मोमिन थींदो आहे त असां हुनजी दुआऊं क़बूल कंदा आहियूं ऐं गम मां हुनखे परेशानीअ खां निजात ॾींदा आहियूं। कज़ालिक नुनजिल मोमिनीन, असां हर मोमिन जी ईअं निजात कंदा आहियूं। माना कानून अॻिते वधीक तव्हांखे मां टीवी में ॿुधाईंदुसि त निजात जेका उनजा ज़रिया आहिनि कीअं मोमिन थिजे। कानून इहबातिल अमल, तव्हां जेकॾहिं को नेक अमल कयो था त उहे चट थी सघनि था, उन जूं मार्कूं ज़ीरो थी सघनि थियूं, उनजो बि क़ुर में तफ़सील ॾिनल आहे। रब साईं फरमाए थो वल्लज़ीन कज़्ज़बू बि आयातिना व लिकायल आख़िरत, हिकिड़ो माण्हू आहे जेको क़ुर खे पढ़े कोन थो, सम्झे थो त इहो बेकार आहे ऐं हुनखे आख़िरत ते यकीन कोन्हे। हाणे जेकॾहिं उहो 100 देगियूं लाहींदो, ग़रीबनि जी मदद कंदो, हबितत ऐं मालूम, इन माण्हूअ खे टको बि कुझु कोन मिलंदो। हल यूज़ऊन इल्ला मा कानू यामलून, अलाह चए थो इहो ई त बदिलो मिलंदो न, छो त हिन त दुनिया जे करे कयो। देगिड़ियूं इन लाइ लाथाई जो माण्हू नेकी कनि सखी आहे, या देगियूं इन लाइ लाथाई त जेको हींअर वोट थियण वारा त माण्हू चवंदा साईं कहिड़ा त कई आहे। अलाह फरमाए थो त इन्हनि माण्हुनि खे जिन खे आख़िरत में सवाब जी उमेद न आहे, उन्हनि जो इहो अमाल चट थी वेंदा। अलाह चए थो इन्हनि सां ईअं ई थींदो। अलाह फरमाए थो कानून इस्तख़लाफ़, तव्हांखे अलाह चाहे थो त अलाह जो जेको कारखानो आहे ख़ासि तौर ज़मीन ते, उन जूं मिनरल्स, उन जूं माइन्स, उनजा सोन, उनजा हीरा, उनजा पाणीअ जा ज़ख़ीरा, अलाह जूं नहरूं, अलाह जूं ॿनियूं, इन्हनि जो तव्हांखे पावर ॾिए, इन्हनि जो तव्हांखे जारोगो मुक़ररु करे, इन में तव्हांखे मुक़ररु करे त तव्हां इन्हनि जी डिस्ट्रीब्यूशन कयो, इंसाफ़ सां कयो। इस्तख़लाफ़ आहे। अलाह ताला इहो कानून कहिड़ो आहे, इन जी तफ़सील मां तव्हांखे तरावीन रमज़ान में ॿुधाईंदुसि, लेकिन थोरो नमूने तौरु अलाह फरमाए थो वअदल्लाहुल्लज़ीन आमनू मिनकुम, अलाह जो वाइदो आहे, गारंटी आहे तव्हां मां जेके ईमान वारा आहिनि, व अमिलुस सालिहात, ऐं नेक अमल बि कनि था, लयस्तख़लिफ़न्नहुम फिल अर्द, त आऊं तव्हांखे हिन धरतीअ ते पावर ॾींदुसि, आऊं तव्हांखे हिन धरतीअ जो सरदार मुक़ररु कंदुसि, तव्हांखे हिन धरतीअ जो क़ाइद मुक़ररु कंदुसि। कमस्तख़लफ़ल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, इहा साॻी ॻाल्हि मां अॻियनि मोमिननि सां बि कई आहे। बहरहाल ॻाल्हि आहे त ही कानून मां तव्हांखे रोज़ानो तरावी में ॿुधाईंदुसि इंशा अल्लाह ताला, पर जेकॾहिं हाणे इन्हनि खे थोरो तफ़सील ॿुधणु चाहियो था त अॼु राति जो जेका हिसा सुई गैस जे ऑफिस साम्हूं तंज़ीम इस्लामी जी ऑफिस आहे उते अचो, पर जेकॾहिं तव्हां टंडोअल यार में ॿुधणु चाहियो था त सुभाणे तव्हां मग़रिब ऐं इशा जे विच में मस्जिद ईमान डिस्को होटल जे भरिसां अचो, पर जेकॾहिं तव्हां इहो नवाबशाह में ॿुधणु चाहियो था त पोइ रॉयल होटल जे छत ते मस्जिद रोड ते सेंट्रल शहर में, उते ख़वातीन बि अचनि मर्द बि अचनि। ऐं अलाह ताला उमेदु आहे उन खां अलावा तरावीन जे लाइ तव्हां तयारी कयो। 6-7 मूं तव्हांखे जायूं ॾसियूं, किथे न किथे लॻी वञो ऐं तरावी सां गॾु क़ुर जो तर्जुमो ॿुधो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।